वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विद GH लाखो। अॼु जे असांजे वीडियो जो मौज़ू आहे सिंधी अदब में मुरवज, सिंधी अफ़सानवे अदब में मुरवज हिकु जग मशहूरु कहाणी पिशू पाशा। कहाणी जी तरफ़ हलण खां पहिरीं तव्हां सभिनी खे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हांजी हिमत अफ़ज़ाई ऐं तव्हांजो साथ मूंखे ज़रूरु खपंदो। तंहिंजे लाइ तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त हिन सिलसिले खे जेको आहे सो आऊं वधीक वधाए सघां ऐं जेके शाहकार कहाणियूं आहिनि सिंधी अदब में मुरवज उन्हनि खे आऊं हिते पढ़ी करे ऐं सांढे सघां त जीअं CSS ऐं PCS जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में सुवाल ईंदा आहिनि हिननि ते हिननि जो जाइज़ो पेश कयो त उन्हनि में तव्हांखे आसानी अचे। रियासत जी अदालत आलिया जूं शोख ऐं कुरड़ियूं भितियूं शहर खां परे टकरीअ जे भरिसां अॾोल थियूं बीठियूं हुयूं। इमारत जूं डिघियूं पथरीलियूं भितियूं, वेकरा, छपत्रा, मुनारा, वॾा शाही दर ठाराईंदड़ जे इरादनि ऐं मनसूबनि जो पूरो नक्शो चिटे रहिया हुआ। टकरीअ जे ऊचाई इमारत जी बेरुखी ऐं विच वारे पोठे जी रुखाई ॼण त पाण में ॿिट थी ॼाणी वाणी हिन इंसाफ़ जे घर खे आम बस्तीअ खां छिनी धार करे रहियूं हुयूं। वेतर कारो लोही कड़नि वारो गैर मुल्की झंगलो ॼण त मुकूं उलारे दड़का ॾेई रहियो। हिन अदालत आलिया में मुल्क जे कानून जी भञ घड़ करे चिॿी चिथे फ़तवाऊं साबित कयूं वेंदियूं हुयूं। हिते कानून जी तशरीह थींदी हुई। कानून खे वट वकुड़ ऐं वर ॾिना वेंदा हुआ। उहे चिॿियल चिथियल ऐं मरोटियल सरोटियल कानून मासूम शहरनि जे मथां पंजोड़ वांगुरु उछलाया वेंदा हुआ। लोही झंगले में जकड़ियल ऐं पथर जे दीवारुनि में बंदि थियल दिमाग़नि जो गोल मोल जुमिला ॻोठड़नि माथिरियुनि चरागाहुनि जे खुलियल हवाउनि में डंडे जे ज़ोर सां हलाया वेंदा हुआ। अदालत आलिया जी चोटियुनि मां उहे कानून जा ज़ंजीर निकिरी वञी मुल्क जे सरहदुनि में खुपंदा हुआ ऐं सॼो मुल्क ज़ंजीरुनि जे कड़नि में जकड़जी लोह थी वेंदो हो। अॼोके ॾींहुं अदालत आलिया जे ॿाहिरां हशाम माण्हुनि जा अची गॾु थिया हुआ। डिघियुनि ॾाढ़ियुनि ऐं डिघनि वारनि वारा टाकरू जवान ॼण त अलाए किथां अची कड़किया हुआ। गरम हवा ऐं लुक जे करे सभिनी जूं ॿिटूं ॿधल हुयूं। संदनि अखियूं ॻाढ़ियूं ऐं संदनि ज़बानूं ख़ामोश हुयूं। संदनि अंदर में उधमा हुआ। कोसे झोले वर करे अदालत आलिया जे भितियुनि सां टकर पे खाधा। उन ॾींहुं जाबलू शींहं ते केस हलणो हो। सचपुच बि शींहं जहिड़ो मुड़ुसु हो। डिघो कदावर लिंग मरोड़ रुक जहिड़ो चिड़हालो। संस ॾाढ़ी मथे ऐं मुछुनि जा वार कका हुआ। संस सॼे बदन ते भूरी बज हुई। माण्हुनि संस नालो पिशू रखियो हो, पर जाबलू माण्हू खेसि पिशू पाशा करे छॾींदा हुआ। संस छाती वेकिरी, ॿाहूं मज़बूत ऐं ॻिची भरियल हुई। टंगूं जहिड़ा पील पावा। संस कारियुनि अखियुनि मां शोखी, ज़िद, अरडाई, साफ़ गोई, लापरवाही ज़ाहिर ज़हूर छुलकी रहियूं हुयूं। अदालत में गैर मामूली चुरपुर हुई। सिपाहियुनि जे अचु वञु, हथियारनि जी छुण कानून दाननि जा कारा जुबा ऐं अछा कालर भूतनि वांगुरु अचु वञु करण लॻा पे। पुलिस अमलदारनि शाहिदनि खे वरी सम्झाए ऐं सेखारे रहिया हुआ। अदालत जे भितियुनि जी ओट में सभिनी जे साम्हूं खुलियो खुलायो धड़कन दॿावनि जे धम ऐं अखरनि जे भञ डाह थी रही हुई। ॾिठो वाइठो साबितियूं ठाहियूं ऐं बनायूं थी वयूं। कानून जे रखपाल कानून खे मरोड़े घुटे रहिया हुआ। ईअं थिए लॻो त अदालती मशीनरी जे हड़नी पुर्ज़नि इंसाफ़ खे कुहण लाइ ॿधी कई हुई। जज साहब वारे थल्हे ते वॾी गुंबद हेठां हिकु वॾी अधगोल मेज़ रखियल हुई। उन जे पुठियां हिकु डिघी टेक वारी कुर्सी जंहिंजे मथां फ़ज़ीलत माब जो फ़ोटू टंगियल हो। मेज़ ते वॾनि थुल्हनि किताबनि जूं डिघियूं ऐं भर वारनि कॿटनि में अकी 4 किताबनि जूं कतारूं हुयूं। ओचितो चौबदार ख़बरदार पुकारियो ऐं हिकु नंढड़ो सन्हड़ो
जज हिकु नंढड़े बंदि दरवाज़े मां निकिरी वञी कुर्सीअ में पियो। ॼण त कुर्सी ऐं मेज़ रुॻो संस बदन खे गिड़काए वियूं हुयूं। किताबनि खणी ॻथड़ खां झलियो होसि। हिन अखियूं मिचकाए हेॾे होॾे निहारियो, कुझु काग़ज़ उथलाया ऐं पिशूअ खे मुखातिबु थियो। छा तोसां नाहक आहे? छा फासायो वियो आहे? पिशूअ खे ॼण त बाहि वठी वई। टुपो ॾेई उथियो चए, नाहक आहे तोसां, फाथल आहीं तूं। जज साहब खे धरड़े निकिरी वई, ॼण त संदसि राज़ फाश थी पियो हो। वाइड़ो थी जवाबदार ॾांहुं ॾिठाई, किताबनि ॾांहुं ॾिठाई, फज़ीलत माब जो फ़ोटू ॾांहुं ॾिठाई, अदालत जे डिघियुनि दीवारनि ॾांहुं ॾिठाई ऐं उन्हनि नंढड़े दरवाज़े ॾांहुं ॾिठाई जितां पाण कुए वांगुरु निकितो हो। पिशूअ जी उहा नंढे हूंदे खां ई आदत हुई, जेके चइबो हुअसि सो वरी फहकाए ॾींदो हो ऐं वरी उनजी उबतड़ करे ॾेखारींदो हो। नंढे हूंदे खेसि चवंदा हुआ, तूं शकरगंज वारे चोटीअ ते असुलु कोन चढ़ी सघंदे। बसि पिशू चिणग थी वेंदो हो, जे तूं कोन चढ़ी सघंदे। पोइ त सभिनी जे ॾिठे छलांग ॾींदो, रेड़ियूं पाईंदो, लटकंदो वञी चोटीअ ते पहुचंदो हो। वरी सहकंदो लहण सां लोह कयो उन माण्हू ते कायो ईंदो, भाईंदो त खेसि दसे केराए घोटा ॾेई चवे त ॾिठई त कोन चढ़ी सघियुसि। संदसि उथण वेहण, खाइण पहिरण, ॻाल्हाइण ॿोलाइण सभु खैरो हो। जेके आयसि मुंहं ते वहाए ॾींदो हो। मुड़न वारो मुड़ुसु हो ई कोन। हिकु दफ़े हतो ततो रईस गुल खान जे ओताक वटां लंघियो। उञ खां साह थे वियसि त कयाई हम न तम, सिधो वञी रईस जे गिलास खयाई। सभिनी घणो ई मतां कीस, पर ही यार 2 गिलास चाढ़े वियो। उते ई गिलास ऊंधो करे चयाई त अदा छो को चोहड़ी जो गिलास हो छा? पिशू कुदरत जे हिकु अणघड़ियल तख़लीक़ हो। नंढे हूंदे खां ई छेगड़ो उलड़ अरड़ो हूंदो हो। हू पहाड़नि में ॼाओ, पहाड़नि में पलियो। बसि पहाड़ ई हुआ, पत्थर हुआ ऐं पिशू हो। उभा जीअरा जाॻंदा पहण, रिढूं ऐं पिशू बि ॼण त चरंदड़ पिरंदड़ पहण हुआ। पहणनि जे पेट मां निकितल ताज़ा बचड़ा पहण जी ओट में ऐं पहण जे मथां वतंदा हुआ, डोड़ंदा ऐं टुपंदा। ईअं थे मालूम थियो त पहण, पिशू ऐं रिढूं हिकु ई शइ हुआ। हिकु ई हवा हुई, हिकु ई ज़मीन, हिकु ई पाणी, जंहिं हज़ारे वरियनि खां हिन माथिरीअ में माण्हू माल ऐं अन्न पैदा कयो। पिशू ईअं वधियो जीअं को ख़ुश्क जाबलू ॿूटो पथरनि मां फाटी निकितो हुजे। ॻाढ़ो पथरीलो रंग, भूरा झंडोला वार, गुलेलीअ सां वतंदो हो, पथर चिटींदो ऐं ॿटेर मारींदो। हिकु जेड़नि सां विढ़ंदो, लेटींदो, लेथड़ियूं भॼंदो ऐं डोड़ंदो। ॾिसंदे ॾिसंदे जवान थी वियो त बि जहिड़ो ॿार। पिशू जे ज़रे ज़रे मां ज़िंदगी जा आसार पिया टुपंदा हुआ। उहो असुलु माठ करे न विहंदो हो। कंहिंखे चक, कंहिंखे चूंडड़ी, कंहिंखे रहड़, कंहिंखे चुहड़ पियो उछलू ॾींदो ऐं छिलकंदो। संस अखियूं पयूं चमकंदियूं हुयूं। पोरिये मां मज़ो पियो ईंदो हुअसि। रहमदिल बि हिकिड़ो ई हो। पाण ॾे मोड़ हूंदसि त झटि पशेमान थींदो। हिकु ॾींहुं माउ खे घटि वधि ॻाल्हायईं, पोइ त ॻोठ छॾे वञी सॼो ॾींहुं घर न आयो। वतियो लकुनि ऐं टकरनि में हलंदो। लड़ी अधु राति जो घर आयो। माणस ओसीअड़ में चुल्ह ते वेठी हुई, चिलम ठरी वई हुई। पिशू माठ में चिलम तयारु करे नड़ आणे माउ खे ॾिनो। भर में वेही रहियसि। माणस संदसि वारनि में अंगुरियूं फेरण लॻी ऐं पिशू संदसि पासे में सुम्ही पियो। पिशूअ प्यार बि कयो रईस जी न्याणी गुलनाज़ सां। अखियूं चार थी वियसि। संदसि लिङनि में सिसराट पइजी विया, गलनि में कोसाण ऐं वार में लहस। बुत बणिजी वियो। ज़िंदगी जो वहकिरो जो संदसि लिङनि में पियो सुरकंदो हो, यकायक बंदि थी वियो। हिन जी तबियत जी वठ पकड़ वारो तूफ़ान वेड़जी सेड़जी नंढड़ो थी वञी कंहिं कुंड में लिको। हिकु ॾींहं जा ॾींहं अकेलो ई अकेलो बस्तीअ खां ॿाहिरि सुकल वणनि हेठां ख़ुश्क गाह लताड़ींदो वतंदो हो। सियारे जूं थधियूं हवाऊं ऐं उजड़ियल खेत खेसि हमदर्द ऐं हम ख़्याल मालूम थिया।
हिक ई धक सां जबलनि जी चोटियुनि खां थींदो तारनि जी दुनिया में उॾामण लॻो। ॼण त को अज़ल जो आवाज़ खेसि अञा बि अॻभरो सॾे रहियो हो। माथिरी ऐं नहर ऐं खेत ऐं ख़ुदि पिशू सभु हेठि पथरनि में ई अटकिया पिया हुआ, पर संसि ॿियो कुझु हवाउनि ऐं आसमाननि में सितारनि खां थींदो मथे ई मथे उॾामंदो राबेल वांगुरु हुस्न जे तरफ़ बिना अटक लस ई लस तरंदो वियो। पिशूअ जे हिन अॾंद खटोले खे संसि संगतियुनि छिके हेठि आणे हक़ीक़त जे कंडनि सां ज़मीन जे तह ते जकड़े छॾियो। खेसि ॿ टे थपूं वाहे कढियाऊं, चए गंदी ओढे वञी घर वेह। पिशू जा नशा ई टुटी विया, ॻहर लही वियसि। कावड़ मां वॾियूं वॾियूं बिरहांगूं भरींदो अची रईस जी हवेली वटि निकितो। वझ वठी गुलनाज़ जूं ॿई ॿाहूं खणी झलियाईं, चए तूं मुंहिंजी आहीं। गुलनाज़ जूं प्यासी अखियूं, डिघा डिघा साह, ढरो ढरो बदन पिशूअ जे हर सवाल जो वणंदड़ जवाबु हुआ। पिशूअ जे आसमानी प्यार वारी उॾामंदड़ राबेल पोयां पेर कया। संसि सुगंध हवा थींदी वई। संसि नरम ऐं नाज़ुक पंखड़ा कुमाइजी छणंदा विया। बाक़ी सुकल ॾांडी अची पथरनि में पई, जंहिंखे वक़्त जे ॻोरे ऐं खैरे चकीअ पीही मारे दुनिया जे ज़रनि में ॻोहे ऐं ॻारे छॾियो। पिशूअ जे पथरीले तबियत वरी ओज ते अची वई। गुलनाज़ वटां मोटी कंहिं जूं ॿाहूं मरोटियाईं, कंहिंजे झली धुंधाड़ियाईं ऐं कंहिंखे कुल्हे ते खणी फेरियूं पारायईं। पंहिंजी संगत सां वॾा वॾा टहक ॾेई खिलियो। संसि हिकु हिकु टहक सां ॼण त गम जो हिकु ॼमियल टुकड़ो अंदर मां निकिरी फाको करे वञी थे पट थिए पियो। रईस जी शुरूआति खां वठी पिशूअ सां कान पई हुई। हू पिशूअ हर वक़्तु पियो पंहिंजनि सनड़ियुनि भूरियुनि मुछुनि खे वटींदो हो। रईस खे ॾाढा चक ईंदा हुआ। चए भाड़ी बेकार, तूं कहिड़ी लाट जो पुटु आहीं जो वती थो मुछूं वटींदो। पिशू भड़को ॾेई उथियो, चए भाड़ी आहीं तूं, बेकार आहीं तूं। पोइ त हंगामो मची वियो। पिशूअ ते चढ़ी विया। पिशू बि ॿिनि चइनि खे सटींदो कुटींदो निकिरी वियो। रईस हाणे फूकूं ॾियण ऐं ॾंग हणणु लॻो। कंहिंखे ॿुधाइण, कंहिंखे माराइण, कंहिंखे लॾाइण, आज़ार मची वियो। सदियुनि जे बीठल समाजिक पाणी में रईस जूं थापूं धप मचाए ॾिनी। पिशूअ पंहिंजे साथियुनि खे उन ढूंढ खां कढी ॿाहिरि कयो। चए हॾ हणूं असीं, पुठी उघाड़ा रहूं असीं, पोइ बि असीं कमीना ऐं रईस चङा मुड़ुस असीं आहियूं, रईस नाहे। पिशू न डिॼणो हो न सुस्त। रईस जेसिताईं संभरे ई संभरे तेसिताईं पिशू केतिरा ई अड़बंग जवान पंहिंजे पासे करे वरिता। नओं खून ऐं नवां उमंग। चए खेत असांजा आहिनि, कारीज़ असांजा आहिनि, असीं सभु कुझु आहियूं, असांजे आॾो को न अचे। रईस बाहि थी वियो। पोढ़ा पोढ़ा वाइड़ा थी विया। हथ ठोकी पंचायत गॾु थी। मुला फ़तवा ॾिनी। चए अव्हीं काफ़र आहियो, तव्हांजे जनाज़े निमाज़ जाइज़ नाहे, तव्हांखे गुसल ॾियण वारो रवा नाहे। नौजवान सभु उथी खड़ा थिया। चए काफ़र तूं आहीं, गुज़ल तोखे न ईंदो। वॾेर खे पंचायत पतण जी माड़ीअ वांगुरु डही वञी पट पई। रईस बाहि ॿारे ॾिनी। अनाज खॼी विया, घर सड़ी विया, खेत उजाड़ थी विया। माइरूं ऐं थींदड़ माइरूं थधीअ छांव मां कढी लुक ऐं लहूअ जे हवाले कयूं वयूं। बसि ईअं ई निज़ाम हयात खे उखोड़ींदड़ पंहिंजे अखोड़ जो सामान पैदा कयो। अंधाधुंध तकिड़ो तकिड़ो वॾे बेचैनीअ सां पोड़नि पिशूअ खे ठाह खां सम्झायो। पिशू ख़फ़ी थी ॿिए हथ खणी खोलिया। चए अञा बि था चओ त रईस चङो मुड़ुसु आहे, कंहिंसां ठाह कजे, छा त ठाह कजे। पिशू हुकूमत जे सहारो वठणु चाहियो। सोचाई त का अंधेर नगरी त कान्हे, नेठि बि त मुल्क में कानून आहे। खेसि उमेद जो किरणो नज़र आयो। हिन शहर वञण जी पक कई। पिशू पहिरियां सिधो लाले मोहम्मदीन वटि वियो। हू हाजी हो, हाफ़िज़ हो, ॻोठ वारनि खे पेशगीअ ते अनाज ऐं मखण वठंदो हो। पिशूअ खांसि कर्ज़ु घुरियो, पर लालू सफ़ा चिड़ी वियो। चए अव्हीं लाहे पाए बेहया थी बीठा आहियो, न नंढ वॾाईअ जो अदब, न चङे मुड़ुस जो लिहाज़, रुगो डंडे जे ज़ोर ते लीको लंघे विया आहियो।
केरु अव्हां चोरनि धाड़ेलनि खे पैसो ॾींदो? पिशूअ जा ताक लॻी विया, अंदरि ई सड़ी वियुसि। ॾंद कटे लोड़ खणी उभी कयाईं, चयाईं त चोर धाड़ेल बेहया, तूं जॾहिं हिते आयो हुएं तॾहिं तो वटि छा हो? लालू ॾकण लॻो। झटि 10 जा 2 नोट कढी खणी पिशूअ जे हथ में ॾिनाईं। पिशू नोटनि खे मरोड़े सरोड़े खणी लालूअ जे मुंहं में हयो ऐं पोयां पेर कयाईं। सोचाईं त हिन कम में पैसा पंहिंजनि खां ई वठिबा, न ॿियनि खां। हिकदमि 2-4 हेॾूं काहे शहर रवानो थियो। पिशू उते पहुतो जिते गंद जा ढेर, कारखाना, दूंहां, शोर गुल पियो हो। घटियूं ऐं रस्ता एतिरा जो पतो ई न पवे त किथां आया ऐं काॾे विया। न वरी को पूरो ॾसु ई ॾिए। हर को पंहिंजे शख़्सियत में विछड़ियो पियो हो। सभु को वठ पकड़ ऐं भञ डांह में पूरो। ईअं ई थे ॾिठो त कंहिं वॾे मकार ऐं चालाक खेॾारी, कंहिं ख़ासि ऐं नापाक मतिलब काण हिन सॼे शहर खे इंजण वांगुरु थे हलायो, जंहिं इंजण जा पुर्ज़ा ऐं कलूं ही मोगा ऐं बेजान माण्हू हुआ। इंजण जे रट ऐं खट में फिरी जॾहिं ही इंसानी नट ऐं बोल्ट ताक़त छॾे घरघरीला थी विया त मशीन जी तेज़ रफ़्तार मां टुटी ज़ोर सां वञी थे पट ते फहको कयाऊं, जिते चिॿा थी कटिजी किना थी विया। पिशू अची हिकु नाम कठे लीडर वटि निकितो। खाधे जा कपिड़ा, खाधे जी सदरी, कारी ऐनक, लकुण हथ में फ्रेंच कट ॾाढ़ी, ॼण त सर्टिफिकेट ते मुहर, मथां कच्छ में थेलो, ॼण मुंडीअ ते टिक, कमरो सुहिणो सिंगारियल ऐं दर ते टांगो। हकियो हाज़ुर। पिशूअ भायो कंहिं ग़लति हंधि अची निकितो आहियां। अञा अॻिभरो वधियो त लीडर साहब वाको करे खेसि ॿाहिरि तरसण लाइ चयो। नेठ खेसि अंदरि घुरायईं। हाल अहवाल वठी खेसि लंबो लेक्चर ॾिनाईं। चए मेंबर थियो, शाख क़ाइमु कयो, चंदो गॾु कयो, नंढनि खातेदारनि सां ठही हलो, ॾिसो न अवी सॼा आहियो, अणॼाण आहियो, बुखिया आहियो, बेवस आहियो, ऐं अलाए छा छा चई वियो। पिशू कुझु न सम्झी सघियो। नेठि लीडर साहब खेसि दिलदारी ॾेई ॿाहिरि तरसायो। चए दरख़्वास्त लिखाए वठ, मिड़ई चङी थींदी। पिशू अञा ॿाहिरि ई वेठो हो त रईस गुल ख़ान अची ठका कयो। बिना हटक सिधो अंदरि हलियो वियो। लीडर साहब खेसि खुली खीकर कई। 11 टहक ॾिनऊं। रईस 100 रुपयनि चंदो ॾिनो जो लीडर साहब जे सदरीअ में गाइब थी वियो। पिशू सट ॾेई उथियो, ॾंद ई भकोड़जी वियसि। चयाईं भाड़ी सॼो बुखियो बेईमान। पिशू हिकु वकील वटि वियो। वकील साहब नंढो नेटो जवानड़ो हो। पे मुश्कियो। चए यार असीं त पेट जा पूॼारी आहियूं, अमीरनि मां टका कोन वठंदासीं। अणपढ़ियल ऐं अॿोज ई असांजा शिकार आहिनि। ही गिलम ऐं गालीचा सभु ठगीअ जो ठाह अथई। मुल्क जे क़ाइदे मूजिबि तुंहिंजी का बि मदद कान थी सघंदी। फी ॾियण त कूड़ो केस ठाहे ॾियां, पोइ खटी तुंहिंजी क़िस्मत। अव्हां जी मुसीबत असांजी कमाई, ॿई मदद मूं वटि कान अथई। न को मां वांदो आहियां, केॾी न मकारी हुई हिन जे साफ़ गोईअ में। ख़ुदि फ़रेबी जे इंतिहा, झल जो छेह। पिशू चुपचाप उथी खड़ो थियो। बेदिलियो धड़कंदे रड़ंदो अची हिकु ॿिए वकील वटि निकितो। वकील साहब अधेड़ उमिरि जो हो। संसद कबटनि में कानून जे किताबनि खां वधीक मार्क्स ऐं लीलन जा किताब हुआ। फ़लसफ़े ऐं अदब जे किताबनि जा ढेर हिन जा भेरूं अलबत्ता मथभरो छिकियल हुआ। संस निरण में हर हिकु घुंज पिया। संस मथो अधु ताईं गंजो हो। हू सन्हो सकड़ो हो। ॻाल्हाए थे त नज़रूं हेठि थी कयाईं। हर हथ पे महटियाईं। अंदर जे उणतुण मास ई कोरे वई हुअसि। संस थकल ऐं घुंजल अखियूं नाउमेदी, बेवसी, मुंझारे जा दॿा हुआ। पिशूअ जी ॻाल्हि ॿुधी ॼण त ख़फ़ी थी वियो। डिघियूं सन्हियूं ॿाहूं करे मेज़ ते रखियाईं। ॿिन्ही हथनि खे मोड़े वाछुनि खे हेठि भिरो ढरकाए खणी सवाल कयईं, पोइ छा कजे? घड़ी खनि वात खुलियल ई छॾे ॾिनाई। पोइ घणो ई कुझु चई वियो। चए अवीं अणपढ़ियल आहियो,
अणॼाण आहियो, कुझु नथा ॼाणो, पढ़ण खां सवाइ छा थींदो? अवी नासमझ आहियो, अव्हां त ज़ुल्म थींदो रहंदो। अमीर जो ग़रीब ते, ॾाढे जो हीणे ते, ही क़ाइदो आहे। अवी मज़लूम आहियो, चरिया आहियो, हीणा आहियो। पिशू टुप ॾेई उथी खड़ो थियो। संस अखियुनि में शरारत भरिजी आई। ॿई तरियूं मेज़ ते खोड़े देव वांगुरु वकील साहब जे मथां अची बीठो। वकील साहब हीस जी कुर्सीअ में झुकी वियो। अखियूं मिचकाए पिशूअ ॾांहुं ॾिठाई। पिशू साणस अखियूं मिलाए चयो त चरियो आहीं तूं, हीणो आहीं तूं, ज़ुल्म आहे तोसां। अदीब साहब जी ठोड़ में ॼण त कंहिं मुतरका हणी कढिया। 1 2 3 हू कुर्सीअ में ढरकंदो वियो। कंध लोॾे लोॾे किताबनि खे ॾिठाई। डांडीअ जहिड़ी रॻुनि ऐं सुॼियल ॿांह ॾांहुं ॾिठाई, ॼण त ख़ातिरी थी कयाई। पोइ अञा बसि कुर्सीअ में झुकी वियो। पिशूअ खे ॾाढी बुछ आई। हियांउ ते तोर थी पियसि, ॼण त उल्टी पे आयसि। घड़ी खन लाइ दिलि शिकस्तो थी पियो। ख़्यालु कयईं त ही लीडर, वकील ऐं ऑफिसर सभु रईस सां मिलत आहिनि। दांह कंहिंखे ॾिबी? सोचाई त ॿियनि ते भाड़े असीं त पाण ते ज़ुल्म पिया करियूं, ज़ालम असीं पाण आहियूं। पिशू उहो सोचे ॾाढो ख़ुशि थियो, ॼण त को सचो हीरो लधो हुआईं। संस दिमाग़ तकिड़ो तकिड़ो कमु करणु लॻो। ही रईस ऐं लीडर त रहम जोगा आहिनि, पंहिंजी खॾ पाण पिया खोटीनि। पिशूअ सोचींदे सोचींदे शहर जे ॿाहिरें हिसे में अची निकितो, जिते रुॻो कारखाना हुआ। हिन शोर ॿुधो ॾिठाई त हज़ारे ग़रीब उते खड़ा थिया हुआ। संदुनि हथनि में झंडा हुआ, मुतरका हुआ ऐं पाना। हू नारा हणी रहिया हुआ। संस अॻवान हिकु ठिगड़ी पोश हो। हू बुलंद आवाज़ सां चई रहियो हो, हिननि कलनि जा साह असीं आहियूं, हिननि कारखाननि जो रूह असीं आहियूं। असांजे पघर मोती थो ठाहे, असांजो पोरियो अमल जिन्स आहे, मूड़ी आहे, सरमायो आहे। असांजे गजल ताक़त अणखुट आहे, जा किन किचिरे ऐं अणपूरे विरासत खे लोढ़े ऐं ॿोड़े छॾींदी। पिशू जी छाती फुकिजी वई। संस नसूं फुणिजी वयूं। संस अखियूं चिमकण लॻियूं, ॼण त को नऊं थधो नूरानी किरणो संस बदन में पीहंदो जज़्ब थींदो वियो। पिशू उते ॾींहं जा ॾींहं रही पियो। नवनि उमेदुनि सां टमटार थी हू ॻोठ ॾांहुं वापसि वरियो। पोयों सिज पथरनि, खेतनि ऐं ॻोठनि खे ॻाढ़ो करे रहियो हो। पिशू छिप ते चढ़ी बीठो। ॻोठाणनि जी ज़ुंब संदसि चौगिर्द बीठा हुआ। पिशूअ जे वार खड़ो हो। चौधारी फिरी ॾिठाई, संदसि हथ में लठ हुई। वठी जवान खे ज़ोर ॾिनई त अध मां भॼी पई। ॼण त अॾो ई खाधल पुराणो निज़ाम ठड़को ॾेई टुटी पियो। पिशूअ ॿई मुठियूं मथे खयूं। छा अव्हीं हीणा आहियो, चरिया आहियो, बुखिया आहियो, बेकार आहियो? यादि रखो, अव्हीं इंसान आहियो। अव्हां दरिया मोड़े छॾिया, अव्हां टकर टाके छॾिया, अव्हां पत्थर मां अन्न पैदा कयो, अव्हां ठोठ ज़मीन खे उखेड़े खांसि ज़ोरी गुल ऐं ॿूटा ॼणाया, अव्हां जे जबलनि जी पेट मां पाणी डोहे कढियो, अव्हां जंहिं ते वार कयो तंहिं कंध नवायो, फ़रिश्तनि अव्हां खे सजदो कयो। कुदरत अव्हां जी बानी आहे। अव्हां पोरियत आहियो, पैदा कंदड़ आहियो, पोरियो बादशाह आहे। उथो त असीं वाॻूं वठूं, उथो त वंड वर्छ कयूं, अचो त सभिनी खे ख़ुशहाल करियूं, अचो त ठार ऐं थधिकार करियूं, अचो त अन्न ऐं मेवनि जा अंबार लॻायूं, अचो त माइरुनि ऐं संस बचनि खे बेवनूं करियूं, अचो त इंसानियत जे वाधारे जे दग खे साफ़ करियूं, कंडा ऐं किरड़ पटे उछलायूं। असांजे आॾो कोन ईंदो, जेको ईंदो कखपन थी वेंदो, लुढ़ी वेंदो। असीं कॾहिं न हटंदासीं, असीं कॾहिं न मरंदासीं, छो त असीं माण्हू आहियूं, पोरियत आहियूं। ॻोठाणनि में सीउ पइजी वियो। संस रत में विलवलो हो। पिशूअ जे हिकु जुमिलो संस बदन में नए खून जी पिचकारी हणी रहियो हो। केतिराई अड़बग जवान अची पिशूअ जे ॿांह ॿेली थिया। पिशू जे आॾो राहूं खुली पयूं। ही नई चिणग वाचूड़े वांगुरु विचड़ंदी वई। जाबलू जवाननि जा जथा पिशूअ सां मिलंदा विया। गारनि ऐं चुरनि में हथियारनि जा जनकार लॻी वई। हिकु ऊंदाही राति जो डिघे ऐं वर वकड़ गार में साथियुनि सलाहूं कयूं। मंझान हिकु
अल्लड़ जवान हो जंहिंखे मस मुछुनि जी सावक ऐं ॾाढ़ी जी रीह लथी हुई। संस हथ में गिरांठ फर वारी चमकंदड़ कुहाड़ी हुई। कंधु हेठि कयो हिकु भुतीअ काठीअ जूं छेतियूं पे लाथाईं। टेॾी अख सां निहारे चयाईं त देरि छा जी आहे रईस जी सिसी। ईअं चई काठी कपे ॿ अध कयाईं। जे घर ऐं गुदाम रुॻो हिकु तीली जो खाॼ आहिनि। सभिनी वठी वाह वाह कई। पिशूअ जी निराली तबियत खे उहा ॻाल्हि असुलु न वणी। चोड़ ॾेई सभिनी खे चुप करे आईं। कड़को करे चयाईं त छा असीं बि रईस आहियूं जो खेत साड़ियूं माण्हू मारियूं। असीं न खूनी आहियूं न धाड़ेल आहियूं, छो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ूं हणूं। पिशू आराम सां माण्हू गॾु कंदो रहियो, ताक़त वठंदो रहियो, खेनि सम्झाईंदो ऐं सेखारींदो रहियो। जुदा जुदा माथिरियुनि जा जवान पिशू वटि ईंदा रहिया, नवां उमंग नवां ख़्याल खणी पखड़ंदा रहिया।